ख़बर शामिल करी थी मोरो सिनेमा जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहरी अमन कमेटी पारा वापडा हेस्को मोरो के फोकल पर्सन लियाकत अली सरियो काउंसलर जाहिद हुसैन सोलंकी और काउंसलर गुलाम हुसैन सोलंकी जे मान में शाही बाजार में मोहम्मद खान सोनारो मेमण की दुकान से अजाणो दिनों वो जैमें शहरन दुकानदारन वॾे तादाद में शिरकत कई जैमें सेठ बदरुद्दीन मेमण सेठ खादिम हुसैन खोसो मोहम्मद सादिक मेमण सरियो सरदार जहांगीर सोलंकी अली शेर डेपर जगदीश कुमार गुलाम दस्तगीर उर्फ पप्पू सोलंकी खुदा बख्श मेमण ज़मीर अहमद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। हिन गॾिजाणी में शहर के मसलन ते गौर वीचार कियो वियो ख़ासि करे बिजली के अहम मसले ऐं बिजली की लोड शेडिंग टाइम खां वधीक बिजली की लोड शेडिंग करण के मसले ते ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते वापडा हेस्को मोरो के फोकल पर्सन लियाकत अली सरियो शहरिन के खिताब कंदे चयो त जल्द मोरो शहर में बिजली जो मसलो हल करायो वेंदो। बिजली की लोड शेडिंग ऐं तारुनि की तब्दीली लाइ वापडा हेस्को के इंतजामिया सां मुलाक़ात करे मसलो हल करण की कोशिश कई वेंदी। हिन चयो त वज़ीर दाख़िला सिंध मोहतरम ज़ियाउल हसन लंजार के हुकुम मुताबिक मोरो शहर जा मसला जल्द खां जल्द हल करण जी भरपूर कोशिश कंदासीं। बिजली मोरो शहर जो अहम मसलो अवाम के घुर्जे त हू बिजली जा बिल वक्त सर पियारनि जैं बिजली जो मसलो हल थी सके। हिन ऐलान कियो त बिजली जूं नकारा थियल तारूं जल्द तब्दील कराई वेंदियूं जंहिं बाद बिजली जो काफ़ी मसलो हल थी वेंदो।